जी नाज़रीन, करमपुर मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां बेगारी पुल वटि मोटरसाइकिल जे टक्कर में समाजी अॻुवान उस्ताद फैज़ मोहम्मद बिजाणी जो नंढो भाउ नूर अहमद बिजाणी ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी नूर अहमद इस्पताल मां तिबी इमदाद बाद घर मुंतकिल। ॿिए तरफ़ वाक़े जी शेरगर रहवासी ज़ोरो चोलियाणी ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां बेगारी पुल वटि मोटरसाइकिल जे टक्कर में समाजी अॻुवान उस्ताद फैज़ मोहम्मद बिजाणी जो नंढो भाउ नूर अहमद बिजाणी ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी तिबी इमदाद बाद घर मुंतकिल, जॾहिं त वाक़े जी NC ज़ोरो चोलियाणी जंहिंजो तालुक़ु शेरगढ़ सां आहे, संदसि ख़िलाफ़ करमपुर थाणे ते दाख़िल कई वई आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।